मीरपुर ख़ास मां रिपोर्ट करे रहियो आहे शहबाज़ अली लगारी। शहरनि अंजुमन ताजरान फेडरेशन ऐं शहर जे ॿियनि वापारियुनि तंज़ीमुनि पारां शहर तोड़े ॿियनि शहरनि ऐं मुख़्तलिफ़ इलाक़नि में ख़ासि करे रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में शहर ज़ीरो लोड शेडिंग बिजली जी फ़राहमी खे यकीनी बणाइण ऐं अवाम खे बहितर सर्विस ॾियण ते मीरपुर ख़ास ताजर बरादरान शहरनि पारां ACSको मीरपुर ख़ास अमीर अहमद मेमण जे मान में पुरवकार तक़रीब जो अहतमाम कयो वियो। अवाम पारां संदसि पुरजोश इस्तक़बाल करे खेसि अजरकुनि लोगियुनि ऐं हारनि जा तोहफ़ा पेश करे शानदार इस्तक़बाल कयो वियो। उन मौक़े ते चीफ इंजीनियर हैस्को मीरपुर ख़ास अमीर अहमद मेमण शहरनि ऐं अंजुमन ताजरान फेडरेशन जे अॻुवाणनि खे ख़िताब कंदे चयो त हैस्को जी इहा ज़िम्मेवारी आहे त शहरनि खे बिना लोड शेडिंग जे हिन भलारे महीने में बिजली जी फ़राहमी खे यकीनी बणाए अवाम खे रिलीफ ॾिनो वञे त जीअं हितां जी कारोबारी अॻुवाणनि शहरनि ऐं अवाम खे बहितर रिलीफ ॾेई संदनि मसइला अवले जी बुनियाद ते हल कया वञनि।